अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजे नवाब शाह ख्वाजा कम्युनिटी हॉल है, उते आया आहियूं। तव्हांखे कुझु मंज़र ॾेखारियूं। हॉल है, उनजो पार्क है, तमामु ख़ूबसूरत नज़ारो है। ये जेको आहे सो नवाब शाह है, सकरन रोड। इन जा हॉल है, हिते पंहिंजो शिया उलमा काउंसिल पाकिस्तान जो आहे। हिते प्रोग्राम जेके काफ़ी माण्हू परे परे खां आया आहिनि। तव्हांखे असां हिन जो हॉल जो ही पार्क आहे, उतां ॾेखारियूं था। तमामु हिकिड़ो सुठो पार्क आहे, सुठा हितां नज़ारा आहिनि माशाल्लाह। नवाब शाह में इहो बहितरीनु हिकु पार्क आहे जेको ख्वाजा हॉल आहे। हिते डिवीज़न नवाब शाह जो प्रोग्राम थियल आहे शिया उलमा काउंसिल जे तरफ़ां। हिन हॉल में असां तव्हांखे ॿाहिरियों हिन जो नज़ारो ऐं तस्वीरूं ऐं कुझु लुत्फ़ हिन जो पार्क ॾेखारियूं पिया। असां हिन प्रोग्राम में आहियूं। नवाब शाह आहे, सकरन रोड ते ही हॉल आहे, बहितरीनु ख़ूबसूरत हॉल आहे। हिन जो पार्क आहे, उहो तव्हांखे ॾेखारियूं पिया।